नाज़िन खिपरो वेझो गोहिड़ी पब्लिक लाइब्रेरी में समाजी तंजीम तरफां एक हफ़्ते लाइ किताबी मेलो लगायो वियो आहे। वधीक तफ़सीला पेश आहे ज़ाकिर शर जी ही रिपोर्ट। खिपरो में गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी में एक हफ़्ते लाइ अलमेरान फाउंडेशन सां गॾु पारां किताबी मेलो लगायो वियो। किताबी मेले जो इफ्तिताह डॉक्टर मीर आलम मरी कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे अलमेरान फाउंडेशन जे बानी आजिज़ मंगी आयल महिमाननि खे आजाणो ॾींदे चयो त किताबी मेले जो मक़सद नौजवाननि खे तइलीम तरबियत करणु आहे। किताब इंसान जो सुठो दोस्त आहे। जॾहिं त किताबी मेले में सहाफ़ियुनि समेत अदीबनि ऐं शाइरनि वॾे तइदाद में शिरकत कई। ही कदम जो आजिज़ मंगी वारनि खयो अलमेरान फाउंडेशन वारनि सुठो कदम आहे। इनखे न रुगो सरकारी सरपरस्ती या इंतजामिया जो सहकार बल्कि अदबी समाजी सियासी हलकनि बाशोर माण्हुनि जे सहकार की ज़रूरत है। वो सहकार ज़रूरी न पैसनि की सूरत में थे, तरगीब जो नौजवाननि खे त वो अचनि ॾिसनि किताबनि खे ॾिसनि पढ़नि ख़रीद कनि। इहा हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे। हिननि शयुनि जी असां वटि सख़्तु ज़रूरत आहे ऐं जेके सुठा अदीब दानश्वर मुहक़क़ माण्हू आहिनि जिन जी कोशिशूं आहिनि कावशूं जिन हेॾा सारा किताब तख़लीक़ कया आहिनि। हक़ीक़त में छा आहे त अॼुकल्ह जदीदियत जो दौर आहे, मीडिया जो दौर आहे ऐं सोशल मीडिया जे दौर जे करे इन्हनि शयुनि जी अहमियत माण्हुनि खे घटि करे छॾियो आहे, जेको असांजो इल्म खां परे रहण जो बि हिकिड़ो अंदेशो आहे। असां जदीदियत जी दुनिया खां इनकार कोन था कयूं, न को असांजो मक़सदु आहे त सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया जा इहे न हुजनि, इहे बिल्कुलु हुअणु खपनि। लेकिन ही जेको किताबनि जो सिलसिलो आहे असल में छा आहे त इंसान जो बहितरीनु दोस्त किताब आहे। ऐं अॼु जेको ही साईं वारनि मेलो रखियो आहे किताबनि जो, हिन में दीनी किताब बि आहिनि ऐं दुनियाई मालूमात जा किताब बि आहिनि। अदीबनि दानश्वरनि सुठो लिखियो आहे। असां उन्हनि सभिनी खे सलाम पेश कयो था। जेका अॼुकल्ह माण्हू इंटरनेट कोन था पढ़नि पर इहा क़तन कोन्हे, माण्हू आहिनि। हिकिड़े मेले मां जीप भरे वरिती 25,000 किताब वरिता, मूंखे हैरत थी वई। उहो माण्हू मुंहिंजी आम क़िस्म माण्हू पर अहिड़ा माण्हू खोड़ पिया। सो हिन शइ जो ॾाढो ख़ासि नौजवान औरतूं ख़ासि तजुर्बे ॻाल्हि था पुछो त छोकिरियूं तमामु घणा पढ़नि थियूं। कैमरामैन सजाद शर मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़ खिपरो।